सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त कराचीअ में शहरी तरक़ी जा केतिराई वॾा मनसूबा तेज़ीअ सां जारी आहिनि। शहर में 9 वॾा मनसूबा 7.66 अरब रुपयनि जी लागत सां मुकमिल थी रहिया आहिनि। पंहिंजे जारी कयल बयान में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त केडीए जे 76 मनसूबनि लाइ 13.22 अरब रुपया जारी कया विया आहिनि, जॾहिं त केएमसीअ जे 200 मनसूबनि ते 18.36 अरब रुपया ख़र्च करे रहिया आहियूं। KWSC ऐं लियारी डेवलपमेंट अथॉरिटी पिणु केतिरनि ई मनसूबनि ते कमु करे रहिया आहिनि। हब केनाल ऐं डामलोटी वाटर पाइपलाइन प्रोजेक्ट 1 साल अंदरि मुकमिल कयो वेंदो ऐं DHA खे 10 MGD पाणी ॾिनो वेंदो। परॾेही माली सहकार सां कराची वाटर एंड सेवरेज सर्विसिस जे बहितरीअ वारे मनसूबे जो पहिरियों मरहलो 25.47 अरब रुपयनि जे लागत सां मुकमिल कयो पियो वञे ऐं ॿियो मरहलो कराचीअ जे पुराणे पाणी ऐं सेवरेज सिस्टम खे 167.10 अरब रुपयनि में मुकमिल कयो वेंदो। शहर में फज़ूल ऐं पाणीअ जे निज़ाम खे जदीद बणाइण लाइ क्लिक एंड स्वीप जा मनसूबा पिणु अॻिते वधी रहिया आहिनि। हुन चयो त सिंध हुकूमत तालीम जे शोबनि में बि अहम क़दम खणी रही आहे। हलंदड़ माली साल में 130 स्कीमुनि तहत 1280 तालीमी यूनिटनि जे मुकमिल थियण ते कमु जारी आहे। अंदाज़े मुताबिक़ 15.57 अरब रुपया ऐं 1.88 अरब रुपया अॻु जारी थी चुका आहिनि। बोर्ड मुतासिर स्कूलनि जे बहालीअ लाइ 30 ज़िलनि में 12.33 अरब रुपया ख़र्च कया पिया वञनि, जॾहिं त 5 ज़िलनि में 20 छोकिरनि जे स्कूलनि खे प्राइमरीअ खां इब्तिदाई सतह ताईं तरक़ी ॾिनी वई आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध सेकेंडरी एजुकेशन इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट तहत 2630 उस्तादनि खे तरबियत ॾिनी पई वञे, जॾहिं त 528 स्कूलनि खे माहौल दोस्त टेक्नोलॉजीअ सां अपग्रेड कयो वियो आहे। हुन चयो त सिंध अर्ली ट्रेनिंग इनहांसमेंट प्रोग्राम तहत 12 ज़िलनि में 13,000 स्कूलनि जे 21,500 उस्तादनि खे तरबियत ॾिनी वई आहे। शागिर्दनि जी हाज़िरी मॉनिटरिंग एंड रीडर सिस्टम वारो निज़ाम 600 स्कूलनि में मुतारफ़ करायो वियो आहे। कॉलेज जी तालीम में केतिराई नवां मनसूबा इब्तिदाई अमल दरामद जे अमल में आहिनि। हुन वधीक चयो त तरक़ियाती मनसूबो 2025-26 लाइ 756 स्कीमुनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें 713 जारी, 17 कैरी फॉरवर्ड ऐं 43 नयूं स्कीमूं शामिल आहिनि। गुज़िरियल साल 424 स्कीमूं मुकमिल कयूं वयूं ऐं सूबे जे शहरी बुनियादी ढांचे में ख़िदमतुनि खे बहितर बणायो वियो।